जलालहू या रहमान या रहीम या करीम रब। अजो को फ़कीर अरबाब अली साईं जो 21 शाबान जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहुद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। फ़कीर अरबाब अली साईं के साईं जे सभिनी घर वारनि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। फ़कीर जे पुटनि खे न्याणियुनि खे सभिनी घर वारनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। अल्लाह इन्हनि जे रोज़ी रिज़्क़ में इज़्ज़त में बरकतूं अता फरमा। फ़कीर अरबाब अली साईं जे जेके भी दिलनि में जाइज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। साईं गुलाम मोहम्मद सियाल साईं जे बचड़नि तो मुश्किलातूं बीमारियूं दूर फरमा। हाजी अल्लाह वदायो भंड साईं के साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। अल्लाह यार फुल पोटरो साईं जा, गुलजार अली फुल पोटरो साईं जा, गुलाम शबीर अब्बासी साईं जा जुमले जेके भी दुआ में वेठा असां सभिनी जा बेड़ा पार फरमा। इरशाद अली सुमरो के नौकरी भी दे ऐं जेको दुकान किताबनि जो खोलियो तो इन में ग़ैबी बरकतूं गंज अता फरमा। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। बे औलादनि खे औलाद नेक अता फरमा। एॾो के टहाए कुर शहबाज़ ॾिनो मेतलो साईं जो बेड़ो तार। असां सभिनी जो बेड़ो तार। जे अॼु मूंखे दुआ जे लाइ चयो उन्हनि जो बेड़ो तार। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।